हिते असां अहम ख़बर शेयर कंदासीं सखर मां जिते ॻोठ भाई खान गांगरो में हद किलुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे जॾहिं त केतिराई घर ड्राहे पट कया विया आहिनि। अहम ख़बर है मां अपडेट कंदा हलूं त सखर जे ॻोठ भाई खान घांगरो में हद ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे केतिराई घर डाहे पट कया विया आहिनि। आपाशी अमले जो अदालती हुकम ते ज़मीनुनि मां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो वियो आहे जॾहिं त मुतासिर सरापा एहतजाज बणियल आहिनि। अहम ख़बर है मां अपडेट कंदा हलूं त सखर जे ॻोठ भाई खान घांगरो में हद ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे केतिरनि घरनि खे डाहे पट कयो वियो आहे। आपाशी अमले जो अदालती हुकम ते ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन हिन वक्त बि हलंदड़ आहे। मुतासिर सरापा एहतजाज बणियल आहिनि। बिल्कुलु नाज़रीन ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया सखर जे ॻोठ भाई खान गांगरो में हद किलुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। ऑपरेशन दौरान केतिराई घर ड्राहे पट कया विया आहिनि। आपाशी अमले जो अदालती हुकुम ते ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन कयो पियो वञे जॾहिं त ऑपरेशन ख़िलाफ़ मुतासिर सरापा एहतजाज बणियल आहिनि।